उन माण्हू जे लाइ वती थो भॼंदो मंसूर खान जंहिं मुंहिंजी इज़त सरेआम पामाल कई आहे। हाणे तूं ई ॿुधाए त उनखे जीअण जो हक़ आहे? अकबर खान, जेकर तूं मुंहिंजी इज़त रखी आहे ऐं उन्हनि ॾींहंनि में तूं चाकर खान खे आज़ाद करे छॾियां त शायदि ही ॾींहं तोखे ॾिसण न पवंदा। तूं छा थो सम्झ त एतिरो कुझु थी वञण खां पोइ मां चुप करे वियसि? मंसूर खान, ही मुंहिंजी इज़त ऐं गैरत जो मसइलो आहे। जेको कार जो दाग इन चाकर मुंहिंजे मुंहं ते हणियो आहे न, इहो दाग चाकर जी रत सां ई धोपंदो। रतवाण खां बहितर इहो न आहे त इन मसइले खे उते ई हल कजे। केरु आहे अहिड़ो ठाउको आहे कि जेको असांजे विच में मसइलो हल कराईंदो? हाणे हिन मसइले खे असांजा हथियार ई हल कंदा। मुंहिंजी तोखे सुहिणी सलाह आहे बहसियत दोस्त जे त तूं असांजे मामले जे विच मां निकिरी वञ त किथे उड़ी थोड़ी गोली न लॻी वञे। जेको बि चाकर सां गॾु हूंदो न उहो मारियो वेंदो, उहो चाहे मुंहिंजो मिटी हुजे या वरी दोस्त। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।